अस्सलाम वालेकुम। दिस इज़ सिंह आलम। हौसलो, जज़्बो, हिम्मत, वलवलो। अॼु हिन ते ॻाल्हाइबो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा प्यारो, मुंहिंजा सिंधियो, आउं हिकु थोरो डिफरेंट टॉपिक ते ऐं पंहिंजी सोच ते ज़ाहिर ॻाल्हायां थो, पर जंहिंजी सोच जिथे हूंदी आहे उहो पंहिंजी जॻह ते उहो बि सही आहे। काफ़ी लेखक आहिनि, काफ़ी फिलोसोफर रहनि था सिंध में, सॼे पूरे वर्ल्ड में, पर मुंहिंजी थोरी जेकी पंहिंजी हिकिड़ी थिंकिंग आहे उन ते थोरो रोशनी विझंदुसि। अॼु जा सिंधी दोस्त जेके आहिनि उहे चवनि था त बाबा असांजो कुझु बि आहे, असां मतिलबु हिकिड़ा क़ैद आहियूं। मां उन्हनि हज़रातनि खे ईअं चवंदुसि, मां बि हिकु सिंधी आहियां ऐं सिंधी आहियां। उन्हनि हज़रात, उन दोस्तनि, पंहिंजनि भाइरनि खे इहो अर्ज़ु कंदुसि, पहिरीं पंहिंजी माइंड जी क़ैद मां निकिरो। पहिरीं असांखे इन मां ई निकिरणो आहे। बिल्कुलु फलां शइ जंहिंखे जेको नारो आहे उहो लॻाए, उनखे हक़ु आहे पंहिंजो हिकिड़ो ऑन राइट्स आहे, पर उन सां गॾोगॾु असांखे इहो बि सोचणो पवंदो त जेके अॼु खां 35 साल थी विया आहिनि असांजे मथां जेकी हिकु ई तक़रीबन हुकूमत आहे, रहंदी थी अचे बार बार, उनखे बि केरु चूंडे थो? छा अमरीकी था चूंडनि, छा बंगाली था चूंडनि, या ॿियो को मुल्क चाइनीज़ था हिते उन्हनि खे चूंडनि? उन्हनि खे चूंडण वारा बि असीं ई आहियूं। हीअ जेकी फिंगर आहे, इन फिंगर जो सही इस्तेमालु कयो। वोट वक़्तु जॾहिं बि इहो इस्तेमालु कयो। हाणे जेको हीअ अॼुकल्ह ट्रेंड थो हले करोना में, इन खां बाद में वरी हिननि इहो बि शुरू कयो त फिलां वरी गवर्नर राज थींदो, टीरो थींदो। मुंहिंजो मक़सदु कंहिं तनक़ीद करणु न आहे, पर मूंखे हिकिड़ी इहा इबरत थी अचे त असांजा चङा बड़ा पढ़ियल लिखियल इन ॻाल्हि खे नथा सम्झनि त बाबा हीअ जेकी सियासतगिरी थी कई वञे उनखे असीं कीअं सम्झूं। पोइ बि असीं उनखे फॉलो था कयूं सोशल मीडिया ते, फेसबुक मीडिया ते, ट्विटर, यूट्यूब। त इहा ई गुफ़्तगू, पर घटि में घटि असांखे इंटेलेक्चुअल सोच ते हलणो पवंदो। असांखे पॉज़िटिव थी करे हिकु ज़िंदा क़ौम थी रहणो पवंदो। उहो कीअं रहणो पवंदो? ज़ाहिर ॻाल्हि आहे, असांखे पंहिंजी हिमत सां गॾु हिकिड़ो मज़बूत थियणो पवंदो। मज़बूत कीअं थियणो पवंदो? ज़ाहिर ॻाल्हि आहे, असांजो इरादो मज़बूत हुजे न। असांजो इरादो कहिड़ो हो? बाबा 35 सालनि खां हिकु ई उन पार्टी खे चूंडी था अचूं जेके असांखे 12,000 ते इनकम कंहिं बि मतिलबु हिकिड़े प्रोग्राम तहत 12 या 10,000 ते 6,000 ते असांखे जेको आहे सो आड़ में वोट वठंदा वरी असांखे 5-6 महीननि ताईं हिकिड़ो कुझु ॾेई वरी साल ताईं वरी उहे 4 सालनि खां बाद में असांजे दर ते अचनि था। छाजे लाइ? वरी असांखे रुलाइण लाइ। इन खां मां थो चवां, हीउ दिमाग़ु खोलियो। ओ मुंहिंजा दोस्तो, इहो दिमाग़ु खोलियो। मुंहिंजा भाइरो सिंधियो, दिमाग़ु खोलियो। असां हिकिड़ा क़ैद खाने मां निकिरूं। असांखे हिकिड़ी आज़ादु सोच खपे। ईअं न थिए जो सुभाणे इहे ई जिन जे करे अॼुकल्ह वाविला थी कई वञे। बाबा हाणे जेको आहे सो विफ़ाक़ हीअं थो करे त इहे सिंध वारा असां जेके हुकूमत था कयूं हिते, पीपल्स पार्टी वारा, त असां त बहितर था कयूं। अड़े बाबा, बहितर तव्हां कयो था, तव्हां पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो अहिड़ो जोड़ियो जंहिंमें असीं जेके ग़रीब मिसकिन मज़दूर तबिको आहे उन्हनि खे त कुझु थिए। मूंखे हिकिड़ी इबरत थी अचे त ॼण हिकिड़ो हीअ पंहिंजी हिकिड़ी सियासत चमकाइण कारण सिंध गवर्नमेंट जो विफ़ाक़ सां इहो आहे त बाबा लॉकडाउन ख़तमु थिए, विफ़ाक़ चवे थो त वरी नरम थिए, त हीअ त चवनि त न, हीअ अञा गरम था कनि। वरी त गुथा जेके आहिनि खुलियल आहिनि। यार, अजीब हिकिड़ो मज़हब सां बि असांजे साम्हूं हिकिड़ी सचाई न आहे, त पोइ असां इहे कीअं मतिलबु सोचूं था असां हिन क़ैद मां निकिरंदासीं? मां इस्लाही माण्हू आहियां, मूंसां इस्लाह बि कजो, पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे, हिकु ॻाल्हि खे वठण सां कुझु न थींदो। हा, बिल्कुलु असरु थींदो। असांजे सिंध में धारिया जी डोमिसाइल था ठाराइनि। छो था ठाराइनि? उन्हनि खे न ठाहिणु खपे। छो त असांजी कोटा सिस्टम मरी वेंदो। जिते सिंधी जो हक़ु आहे उहो खायो वेंदो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, खायो थो वञे।
इन सां गॾोगॾु असांजा काफ़ी हज़ारे लखे न किरोड़ हाणे मसइला थी चुका आहिनि जेके 35 सालनि में कंहिं पैदा कया आहिनि। उहे असांजा ई सिंधी, उहे असांजा ई पंहिंजा जेके नुमाइंदा चूंडियल आहिनि, जेके 35 सालनि खां वठी हिते पंहिंजो सभु कुझु कनि पिया, पंहिंजो असांखे हिकिड़ी आड़ ॾेई अला मुहाजर मूवमेंट सां हीअं चयो। बिल्कुलु उहे असांजा गद्दार आहिनि, मां हिन वक़्तु बि उन्हनि गद्दार थो चवां, पर घटि में घटि असांखे इहो बि त सोचणु खपे त मुहाजर ॼाणे असांजो छा हुन सां, पर पंहिंजो दुश्मन अहिड़ो थिए। पंहिंजे दुश्मननि खे सुञाणो पहिरियों, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे। पहिरियों असांखे हिकिड़ो ज़िंदा क़ौम थियणो आहे, पोइ बाद में ॿिया मसइला थी वेंदा, पोइ आसानी सां। घर जो सिंधी में न आहे चवणी, घर जो अगरि डॉग लूसी न थिए त चोर यानी लूसी न थिए त कुते जी कहिड़ी ताक़त आहे भाई। मुंहिंजो मक़सदु इहो आहे। महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हि खे पॉज़िटिव वठिजो, वीडियो वणे त शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।